हे चंद ॾींहं पहिरियों ई अमृतसर दरबार साहिब ॾेखारियूं हिकिड़ी नौजवान छोकिरी उनजी माउ चए थी पई कि घुमण जहिड़ी न हुई, उनखे बोन कैंसर हुयो, हॾियुनि जो कैंसर। घुमण जहिड़ी न हुई, 4 माण्हू खणी करे आया दरबार साहिब में अमृतसर में अखंड पाठ सां रखायूं, दुख वंजनी बेरी वटि उनखे स्नान करायूं। वो गुरु रामदास साहिब अहिड़ी कृपा करे छॾी कि जेका घुमी न पई सघे उहा पाण मथो टेके करे सॼी परिक्रमा करे थी पई। जे मां डॉक्टरनि वटि वञे थी, डॉक्टर चवनि था पिया तो कैंसर आहे ई न भई। कृपा रहमत। मूंखे हिकिड़ो प्रेमी चए थो पियो, चए थो भैया तव्हांखे वाधायूं हुजनि, दरबार साहिब में हिकु चईंदा अचूं पिया, हाणे उन्हनि हा करे छॾिया पाठ साहिब रखण जी। मुंहिंजो भाई तोखे वाधायूं हुजनि। मूं चयो कॾहिं पाठ साहिब रखिजे थो? चए थो 5 साल खां पोइ वारो मिलियो आहे। हीअ 2-3 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे। त मां चवांसि थो पियो यार 5 सालनि खां पोइ वारो मिलियो थी, एॾो ख़ुशि आहे? चए थो ख़ुशि इन जे करे आहे गुरु रामदास साहिब लाइन में त रखियो, जे उहे ना करे छॾनि त पोइ मां छा कयां? मूंखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे, गुरु रामदास साहिब लाइन में त रखियो न, 5 साल खां पोइ खणी रखिजे। जपो सतनाम वाहेगुरु। उन्हीं गुरु रामदास साहिब जी नगरी में अमृतसर साहिब के 4 दरवाजा जेके गुरु अर्जन देव महाराज दरबार ठाराई, 4 दरवाजा रखिया ताकि चइनी मज़हबन के सभिनी खे इजाज़त ताकि कोई भी अची सके तो पियो। तव्हां ॾिसंदो 4 दरवाजा पुकारनि था कि हर मज़हब वारे खे इते इजाज़त अचण जी। एॾो वॾो दरबार साहिब सॼो सोन सां मणियल आहे, पर तव्हां उते वञो वेंदा हो न, कॾहिं कंहिंजी चेकिंग न थींदी। जपो सतनाम वाहेगुरु। हर दरबार मथे हूंदी आहे, दरबार साहिब अमृतसर हेठि आहे। जेड़ी माल जहिड़े दरवाजे खां वेंदो हेठि लही करे वञणो पवंदो। सतगुरु गुरु अर्जन देव महाराज ऊची निगाह कि जे गुरु घर अचे त पोइ निमाणो थी अच, हेठि थी अच ताकि तुंहिंजी झोलियूं भरजनि। गुरु अर्जन देव महाराज पातशाह केॾी कृपा कई, सभिनी मज़हब वारनि खे 4 दरवाजा रख करे सभिनी खे पुकारियो। पर जेॾी महिल कोई बि दरवाजे में कोई बि ॼणो ईंदो न, अंदरि जेॾी महिल मथो टेकण हूंदो पोइ हिकिड़ी लाइन आहे कि सभिनी खे इजाज़त आहे सभु अचो, पर दरबार में सभु हिकु जहिड़ा थींदो। कोई हिंदू न, कोई सिख के न, कोई मुसलमान न, कोई अंग्रेज न, कोई क्रिश्चन न, जेड़े मज़हब जो आहिनि, जहिड़े खे ई मञण वारो आहे, पर तोखे लाइन हिकिड़ी में अचणो पवंदो। जपो सतनाम वाहेगुरु। उन्हीं गुरु रामदास साहिब सच्चे पातशाह जे उन्हीं अमृत सरोवर में उहा ताक़त बख़्शिश आहे। हिकु वाहिद गुरु रामदास साहिब जी दरबार आहे जिथे लॻभॻि 18 खां 20 कलाक लगातार बाणी पढ़ी वेंदी आहे। आवाज़ सां बाणी हलंदी आहे कंटिन्यू। 2-3 कलाक सुखासन खां पोइ बाणी बंदि थींदी आहे, लेकिन उनखां पोइ बि परिक्रमा में हिकु लगातार बाणी पढ़ी वेंदी आहे। गुरु रामदास साहिब हिकु वाहिद दरबार आहे जिथे ईअं न चयो वेंदो आहे कि तूं पुराणा कपिड़ा पातल, तूं परे थी वे, साम्हूं थी वे, तोखे रोटी घटि मिलंदी, हिनखे वधीक मिलंदी। कि ईअं न आहे कि सेठ आयो आहे त उनखे लंगर हाल में थोरो पासीरो करे कंहिं ऑफिस में विहारे करे खाराइजे। असां जॾहिं कीर्तनी खे खाराईंदा आहिनि, कीर्तनी खे वठी ईंदो ऑफिस में, साईं अचो तव्हां कीर्तनी आयो ऑफिस में आयो, असां कीर्तनी संगत खां वधी आहे। जपो सतनाम वाहेगुरु। गुरु नानक साहिब जे घर में हिकिड़ी मर्यादा, केर बि आहे इते बादशाह अकबर जहिड़ा बि जेको आहे सो संगत सां ग़रीबनि सां गॾु खाइनि था पिया, पोइ तूं केरु भाई? जपो सतनाम वाहेगुरु। दरबार साहिब अमृतसर में वेंदो, केतिरा ग़रीब रक्षा हलाइण वारा, ॿारूं रोड ते शयूं विकिणण वारा, ईअं मज़ूरी करण वारा, लखें माण्हू अची करे रोज़ पेट भरनि था पिया, गुरु रामदास साहिब जस ॻाइनि था पिया। उहे गुरु रामदास साहिब जंहिंखे पहिरियों रोटी ॾियण वारो कोई न हुयो, अॼु गुरु रामदास साहिब जी नगरी में लखें माण्हू रोज़ रोटी खाईंदा आहिनि, रोज़। एॾी कृपा आहे, एॾी रहमत आहे सतगुरु जे दर ते। असां बि उन्हीं गुरु रामदास साहिब सच्चे पातशाह खे पुकारूं था पिया
जेको गुरु रामदास सच्चे पातशाह पाण सेवा करे एडी बख्श पाती आहे और सेवादारनि खे पाण निवाजन था पिया। अॼु रहमतूं ॾियनि था, कृपा बख्शनि था पिया।